अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। सिंध ज़ख़्मी आहे, सिंध तड़पी रही आहे, सिंध पेट बुखी आहे, सिंध सख़्ते में आहे ऐं सिंध रात भी सुम्ही नाहे सघी। सिंध जो अल्ह तलह लुड़ी वियो आहे। किन अमड़ियुनि जा बचा लुड़ी विया आहिनि त के शदीद बीमारियुनि में रोडनि ते आहिनि। वटन को सहारो न आहे। सिंध तमाम घणी अज़ियत में आहे। सिंध जियापे जा जतन पई करे, सिंध रड़ियूं करे हिक वेले जी मानी घुरी रही आहे। सिंध जा बचा दबजी मरी विया आहिनि। सिंध के बरसात खां पोइ इंतज़ामी नाअहलियत तबाह बर्बाद करे छॾियो आहे। सिंध जा केतिराई ॻोठ मुकमल तौर ते मिटिजी चुका आहिनि। सिंध बीमारियुनि में विकोड़जी रही आहे। सिंध बाॾाए बाॾाए थकिजी चुकी आहे। सिंध मुसलसिल ओजागनि में शदीद खौफ़ में मुब्तला आहे। सिंध तेज़ बरसात में रात बि रोडनि ते हुई। सिंध बचड़नि समेत बुख में पाह थी चुकी आहे। सिंध बुखायल आहे। सिंध ॾुखायल आहे। सिंध जूं अमड़ियूं रोई रोई साणियूं थी चुकियूं आहिनि। सिंध जे ॿारनि जा चेहरा भयानक मंज़र पेश करे रहिया आहिनि। सिंध खे मदद जी ज़रूरत आहे। सिंध खे सहारे जी ज़रूरत आहे। सिंध अॼु बि नंढनि वॾनि शहरनि ॻोठनि बस्तियुनि में एहतिजाज करे मदद जी अपील कई आहे त छा असां तव्हां सिंध जा करोड़े माण्हू सिंध जे माण्हुनि जी मदद नथा करे सघूं। हिन वक़्तु सिंध जा लखे माण्हू बुखायल रोडनि ते मौजूद आहिनि। सिंध जी मदद कयो। पंहिंजे पाड़े ॻोठ शहर इलाइक़े में जेके बुखनि ते आहिनि उन्हनि ताईं खाधो पहुचायो, उन्हनि ताईं साफ़ पाणी पहुचायो। सिंध जे मिसकिन मारोड़नि जा घर किरी तबाह थिया आहिनि। सिर ढकण लाइ खेनि सुकर टुकड़ो फराहम कयो। बीमार सिंध जे मासूम बचड़नि जो इलाज कयो। सिंध शदीद हिन वक़्तु तकलीफ़ में आहे। सिंध जो सहारो बणिजो। ही ॾुखिया ॾींहं नेठि त ख़तम थींदा। सिंध खे हालतुनि सां मुंहुं ॾियणो आहे। हिक ॿिए खे बचाइणो बि आहे ऐं वरी नई तामीर जे लाइ कोशिशूं बि करणियूं आहिनि। उदास सहमियल सिंध खे हिन वक़्तु आथत जी ज़रूरत आहे। हुक्मराननि सिंध खे अकेलो छॾे ॾिनो आहे। हुक्मरान सिंध जे मिसकीननि जो ख़ामोशीअ सां तमाशो ॾिसी रहिया आहिनि। पर छा असां तव्हां सिंध जा लखे माण्हू ॾुखनि खे घटि करण जे लाइ कोशिश बि नथा करे सघूं? सिंध जा ॿाहिरि वेठल लखे वारिस हिन ॾुखी घड़ीअ में सिंध जी मदद कनि। सिंध जा लखे माण्हू बुखनि ते आहिनि, बीमार आहिनि, उदास आहिनि ऐं मायूस आहिनि। सिंध खे उदास नाहे थियण ॾियणो ऐं हिननि हालतुनि में सिंध जे माण्हुनि जो सहारो थी आवाज़ तौर ते पैगाम ॾियणो आहे त असां सभु उन्हनि मिसकीन माण्हुनि सां गॾु आहियूं जेके हिन वक़्तु रोडनि ते मौजूद आहिनि। सिंध जी कहिड़ी सूरत हाल आहे, अचो सभ खां पहिरियों ॾिसो। मुझा बोला मुझे डडड़ी थी अली भाई वीरो कान करी आओ के पर अस्पताल में कोई इंतजाम ना है, डिसिप्लिन ना है तो चला बैठा बाकी तो आगे से करेगा सचला अस्पताल खोली बैठा हो तो वहां बचड़ा बेटा बचाए सको जैसे लड़के पता तेरे ऐसा डडड़ा तो पत्ती मुझे बाहर डडड़ो हो कुल्लड़ छड़ो मुझे डडड़ी थी मुझे गुलाने चढ़ी थी को डिसिप्लिन आहे का सहूलत ना आहे असां वटि का अरे असांखे कुछ दिन मिले अरे असांखे ढकण जी जाइ ते मिले मानी तू नथो ॿुधाए ढकण जी जॻह ते बचा त महफ़ूज़ करे जॻह हुयूं काज न बचो बच्चा बेचारा रुली विया आहिनि पाणियुनि में ग़रीब वीचारा ऐं असां न को दाद न को फिरिया त चङे ख़ासे माण्हू आहिनि पंहिंजी भरीनि पिया असां ग़रीबनि जो को कोन्हे पर पाणीअ में बच्चा वेठा आहिनि नुक़सान थी वियो असांजूं जायूं किरी वियूं आहिनि असां खाइण लाइ कोन्हे बच्चा वीचारा ईअं फत खनि पिया अस्पतालुनि में पिया आहिनि। सिंध के हिन वक़्तु हौसले ऐं मदद जी ज़रूरत आहे। वसीलनि सां मालामाल सिंध जंहिंखे सालनि ताईं लुटियो ऐं फुरियो वियो आहे, उते ई सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिन मुसीबत में बि मुनाफ़े ख़ौर हिन क़यामत जहिड़ी सूरत हाल मां बि मुनाफ़ो कमाइण में मसरूफ़ आहिनि। जिन मिसकीननि जा अजाड रही पट थिया उन्हनि मिसकीननि खे सिर ढकण लाइ थेलीअ जूं क़ीमतूं बि वधाए छॾियूं अथनि। जेके मिसकीन माण्हू जान बचाइण लाइ महफ़ूज़ जायुनि ॾांहुं मुंतक़िल थी रहिया आहिनि उन्हनि जा भाड़ा वधाए छॾिया अथनि। खाइण पीअण जे शयुनि तोड़े ॿियनि ज़रूरत जे शयुनि में बि सॼी सिंध में इज़ाफ़ो थी वियो आहे। हिन सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ हुकूमत नाले का शइ सिंध में नज़र नथी अचे। जंहिं अवाम जे वोटनि सां चूंडियल नुमाइंदा अरब खरबपती थिया आहिनि, जितां जे कामरनि वटि बि वॾा वॾा महल आहिनि, जिते रिश्वत जो बाज़ार हर वक़्तु गरम रहे थो, जंहिं धरतीअ ते धारियुनि जी लोध रहाई वञे थी, सालनि खां वसीलनि जी फुलुट जो सिलसिलो बि जारी आहे। उतां जे माण्हुनि ते ॾुखियो वक़्तु अचण वक़्तु सभु हुकुमरान इदारा चूंडियल नुमाइंदा कामोरा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। 15 सालनि खां सिंध जे अवाम ते हुकुमरानी कंदड़ पीपल्स पार्टी मदद जी अपील कई आहे। मुलाज़िमनि जूं पगारूं कटियूं वियूं आहिनि। सभु जो सभु हिन वक़्तु सिंध में अज़ाब जी सूरत हाल जो तमाशो ॾिसी रहिया आहिनि। खरबपती हुकुमरान ऐं कामोरा किथे बि नज़र नथा अचनि। ॻोठनि शहरनि में मौजूद सिंध जा वारिस तड़पनि था, पर हिननि जूं दिलियुनि में इंसानियत नाले का शइ नाहे बची। सिंध खे खाई खपाए तबाह कंदड़ ही वॾेरा वेतर मिसकीननि लाइ ईंदड़ इमदाद ते बि वागुनि वारा वात फाड़े वेठल आहिनि। सिंध खे हिन मुसीबत में अकेलो छॾींदड़ हुकुमरान उन मां
कंहिंजो बि किथे बि महल मिसकिननि लाइ हिन वक़्त ताईं नाहे खुलियो। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे अवाम जी मदद नाहे कई। बुखनि में पाह थींदड़ मासूम ॿार बि ज़ालिमनि खे नज़र नथा अचनि। बेहतर सिंध जे अवाम जो जेका इमदाद वरिती पई वञे उन्हनि ते बि नज़रूं हिन वक़्तु हुक्मराननि जूं वाज़ तौर ते नज़र अचनि पियूं। जेका अॼु जी सूरत हाल सॼी सिंध में नज़र आई आहे उन में सिंध जे केतिरनि ई शहरनि ॻोठनि में सिंध जे माण्हुनि पारां एहतिजाज कया विया आहिनि। उहे एहतिजाज इन करे कया विया आहिनि त उन्हनि खे ॿिनि वेलनि जी मानी खपे ऐं उन्हनि खे मदद जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा ख़तरनाक थींदी पई वञे। हर गुज़रंदड़ लम्हो हिन सूरत हाल खे बेहतर भयानक बणाईंदो पियो वञे। हिन वक़्तु बि केतिरनि ई शहरनि में इहो ख़तरो मौजूदु आहे त किथे बचाव लाइ जेके बंद मौजूदु आहिनि उन्हनि ते मुसलसिल दबाव पवे थो ऐं केतिरनि ई शहरनि में इहो ख़तरो हिन वक़्तु बि आहे त उहे बंद टुटण सबबि शहर बि ॿुॾी सघनि था। केतिरा ई ॻोठ हिन वक़्तु बि ॿुॾी चुका आहिनि। घारा पवण जो सिलसिलो जारी आहे। उते ई साॻे वक़्त में केतिरा ई जेके ताक़तवर हुक्मरान आहिनि उहे पंहिंजा ॻोठ ऐं फसल बचाइण जे लाइ मिसकिन मारोड़नि जा ॻोठ ॿोड़नि जो सिलसिलो बि हिन वक़्तु सॼी सिंध में नज़र अचे थो। जेका ई सूरत हाल आहे ऐं अॼु जेको सिंध जे माण्हुनि पारां ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ एहतिजाज कया विया आहिनि पाण सॼी सूरत हाल जे हवाले सां प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। त वक़्तु नंढे ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। हिन वक़्तु जेका सॼी सिंध में सूरत हाल नज़र अचे पई उते हुक्मरान हिन वक़्तु ताईं तमाशो ॾिसनि पिया। फोटो स्टेशन ऐं मीडिया टॉक ताईं असांखे सिंध जा हुक्मरान नज़र अचनि पिया। जेका काल्ह मुराद अली शाह अपील कई हुई उन अपील खे अॻिते वधाईंदे अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि कुझु ट्वीट्स कया विया आहिनि ऐं साॻे ई तरीक़े सां इहो तासुर ॾिनो पियो वञे त हीअ जेका कुदरती आफ़त आहे इन में जेका हुकूमत आहे उहा कुझु नथी करे सघे ऐं इहो ई जेको तासुर आहे उहो अॼु शीरी रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस मां पिणु मिलियो आहे। पाण सॼी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। जेका इंतिज़ामी नाअहली असांखे नज़र आई आहे हिन वक़्तु नज़र अचे पई आहे। हिन वक़्तु इन हेॾी ख़राब सूरत हाल खां पोइ बि केतिरनि ई शहरनि में पंहिंजूं ज़मीनूं बचाइण जे लाइ घारा ॾिना पिया वञनि ऐं जेके निंधणका माण्हू सम्झी उन्हनि जे ॻोठनि खे ॿोड़ण जो जेको हिन वक़्तु सिलसिलो आहे उहो बि असांखे मुख़्तलिफ़ शहरनि में नज़र अचे पियो ऐं उहो मुसलसल असां ॾिसूं पिया 3-4 ॾींहंनि खां उन जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु स्टूडियो में जॉइन कयो आहे सिंटी न्यूज़ जा सीनियर एंकर पर्सन आहिनि शकील सुमरो। शकील वॾी महिरबानी अव्हांजी जॉइन करण जे लाइ ऐं मूंसां गॾु फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि एडवोकेट शबीर शेख साहब। साईं अव्हांजी वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। शबीर साहब अव्हां खां शुरूआत कंदासीं। हीअ जेका सूरत हाल असांखे हिन वक़्तु सॼी सिंध में नज़र अचे पई, सॼी सिंध तबाह ऐं बर्बाद नज़र अचे पई। सॼी सिंध में जेके लखे माण्हू आहिनि उहे रोडनि ते आहिनि ऐं असांखे सिंध हुकूमत इहो ॿुधाए पई त हुननि वटि एतिरो वस में न आहे त हू ॿिनि वेलनि जी मानी उन्हनि माण्हुनि ताईं पहुचाए सघनि या हुननि खे कंहिं सुकल टुकड़े ते मुंतक़िल करे सघनि। अव्हां मजमूई तौर ते सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो न, हिते हिकिड़ो मसइलो इहो आहे त जेकॾहिं हुकूमत नथी करे सघे त हुकूमती माण्हू पंहिंजा फसल पंहिंजा ॻोठ बचाइण जे लाइ उहे हथरादू खंड छो पिया विझनि ऐं उहे जीअं हाणे जेका मीरवा असां थियो आहे करी मीरवा आहिनि ॾिसणा हुनखे बाक़ाइदगी सां ॿोड़ियो पियो वञे। हिकु तरफ़ खां अची जेको रिलीफ कमिश्नर आहे ऐं सीएम जो एडवाइज़र आहे नवाब अली वसाण, उन छा कयो आहे त उन्हनि हिकिड़ा डैम ठाहिया टोटिजी वियो। उहे डैम हुननि जा टुटी पिया आहिनि, उहे अची सॼो हुननि जी ज़मीननि में पिया आहिनि। हिननि कोट जी वटां मीरवा खे कट कई, उहो सॼो पाणी मीरवा ते चलायो आहे ऐं हेठि वरी ट्रिमो आहे जिते जेका आहे हिन वक़्तु बरसाति जे को माडूअ सां हलनि माडूअ सपंदनि। ट्रिमो वटि वरी जो एमपी आहे साजिद बाबर, उन वरी पंहिंजे इलाइक़े खे बचाइण जे लाइ ट्रिमो जा दरवाज़ा जेके बंदि करे छॾिया आहिनि। हाणे पाणी मथे बि काॾो जो काॾे बि आउटलोट लेट कोन्हे को, उहो जेको घटि में घटि कोई 2-2.5 जेके उहे ॻोठ ऐं शहर ॿोड़े पियो। बोज़दार वॾा जेके ॿुधनि पिया, जिस्तानी हिन में ॿुधनि पिया, दूर बोज़दार हुन में ॿुधनि पिया, सोदरनि जा ॻोठ में ॿुधनि पिया, तली हुन में ॿुधे पई, ॻोठ महंगो फकीर शहर हुन में मिले ॿुधे पियो, रसूलपुर हुन में ॿुधे पियो। त हाणे उनखे मथां पोइ तव्हां जेकॾहिं ॾिसंदव सखर खां मीरवा बिल्कुलु ख़ाली थियो आहे। कोटजीअ खां मीरवा बाक़ाइदे उथले थो पियो ऐं केॾी महिल ते उहो उतां काटी सघे थो पियो, छाकाणि हुन आउटलेट आहे कोन को।
ॿियो वरी डालसर वॾा खां वरी उतां खां जेका आहे वसाण में पंहिंजे इलाइक़नि खे माण्हुनि खे बचाइण जे लाइ उतां खां हिकिड़ो खानबाग आहे त खानबाग खे वरी घटि कंदो आहे उनमें जेको ॾिसो तकरीबन घटि में घटि 2,500 ॻोठ वरी ॿिया जेके हिते हुया अथनि हाणे इहे इन क़िस्म जूं जेके हरकतूं न कनि अॼु हिन वटि रिलीफ बि कोन्हे को त माण्हुनि खे ॿोड़ियुनि छो था माण्हुनि खे घटि में घटि ॿोड़ियुनि त न हाणे ऐं ॿियो उन सां गॾोगॾु सूरत हाल इहा आहे त जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि अस्पतालुनि खे ताला लॻी विया आहिनि उते डॉक्टर मौजूदु कोन्हनि वबाई बीमारियूं आहिनि अहिड़ा जेके हिते छिड़काईंदड़ मंदर था कनि था त अॼु बि हिकिड़ो लास्ट जेको आहे सो तव्हां ॾिठो हूंदो वायरल थियो आहे शरी विवाह जो जंहिंमें नंढड़े ॿार खे कीअं जेका कपड़ मां कढे आख़िरी प्यारे जी चुमी वठो थो थिए पियो जिन अहिड़ा रक्त आमेज़ जेके हिते मंदर था कनि पिया त असां त अखियूं रोई रोई सॼियूं अखियूं त ॻाढ़ियूं थी वियूं आहिनि ऐं को डॉक्टर कोन थो मिले का अस्पताल कान्हे का हिननि खे हिननि जा पंहिंजा इलाज कनि पिया हिननि जा पका घर उहे कोन था ॿुधनि पिया ॿुधनि था त ग़रीब था ॿुधनि था हालत ॾिसो त सॼे अपर सिंध जे अंदरि सखर आहे शिकारपुर आहे लाड़काणो आहे जगबाद आहे नौशरो पेड़ो नौशरो पेड़ो 1500 मिलीमीटर बरसाति पई आहे हुन में सॼो रोड तव्हांजी नेशनल हाईवे जेका ॿुधी वियो आहे ऐं कचो घर को बि कोन बचियो आहे जॾहिं सॼा ॻोठ जेके सॼो बसमार थी चुका आहिनि तव्हां हैरत जे वटि तव्हां हिकु ते ॾिसंदव उते जो घारा लॻा आहिनि त उनमें घरनि खे जेके आहिनि से वाहे विया ॾींहुं हुननि खे लोहे खणी वियो आहे वाहे वञी हेठि वञी चलायो आहे उते माण्हू जेके आहिनि से वेठा आहिनि जेकॾहिं ईअं न हुयो त घटि में घटि हिननि जेका पाबंदी लॻाई आहे फलाही इदारनि ते जेके बैन अवी फलाही इदारा आहिनि घटि में घटि उन्हनि खे त हलो कनि कानून साज़ी करे इमरान ख़ान जेका त उन्हनि खे रोके छॾियो उन्हनि खे उॾो ॾेई छॾियो त उहे NGO आहिनि उहे न ईंदा उहे घटि में घटि उहे फलाही इदारा हूंदा हुया त उहे अची माण्हुनि जी मदद कंदा अहिड़नि वाक़िअनि ते जॾहिं जीअं ज़लज़लो आयो कश्मीर में त इहे ई फलाही इदारा पंहिंजो वक़्त में जॾहिं जी मदद कई त हिननि वटि पाण वटि कुझु आहे न कंहिं फलाही इदारनि खे अपील था कनि न उन्हनि खे हलो था कनि पिया आख़िर माण्हुनि खे अहिड़े जेका बीमे मौत छो था मारनि हुनजो सबबु इहो असां सम्झूं था पिया त हे बाक़ाइदे किसान वापारी आहिनि मथे जेको वज़ीर आज़म वेठो आहे उहो बि वापारी आहे सिंध जेका जंहिंजे हथ में आहे उहो बि वापारी आहे उहे वापारी जो त थियनि त 50-60 हज़ार माण्हू मरनि त उन ते बुनियाद ते हिननि खे का ॿाहिरों ख़ैरात मिले उन ते हे पंहिंजो मुल्क हलाए हे माण्हुनि जी लाशनि ते जेके आहिनि से पंहिंजो कारोबार ऐं बिज़नेस हलाइण था चाहिनि पिया सिंध जी हालत तमामु हद खां वधीक ख़राबु आहे मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी हालत बंगालियुनि जी बि न थी हूंदी जेका सिंध जी हालत आहे ईअं तव्हां अञा एतिरी जर्सी कोन थियूं अचनि पियूं किथे तव्हांजी कैमरा बि कान थी पहुची सघे पई छाकाणि त रोड रस्ता सभु बंदि थी विया आहिनि जॾहिं कैमराऊं खुलियूं त तव्हांखे लाश जेके आहिनि से उहे बाक़ाइदगी सां मिटीअ मां पाऊं निकितल नज़र ईंदियूं किथे पेड़ निकितल नज़र ईंदा किथे मुंडियूं निकितल नज़र ईंदियूं बाक़ाइदगी सां रक्त मंदर आहे हिते क़यामत थी गुज़री आहे ऐं हुकुमरान बिल्कुलु बाक़ाइदगी सां जेका शिमिर ऐं जज़ीर बणिजी विया आहिनि उन्हनि खे कुझु बि कोन ॿुधे ऐं हींअर जेके ॿियनि मिलियल हाणे डिप्टी कमिश्नर खे ॾिसां त उहे काॾे विया उहे बि पाण में नानी वेड़ो करे ऐं MLA पाण में विराइनि था वेठा पिया उन्हनि खे एतिरो शर्म कोन थो थिए भई जेको कुझु आहे उहो माण्हुनि ताईं त पहुचायूं हिकिड़ी बस्ती किथे जेका असां आबाद कंदा वञूं 50-100 टिकट ते ॾेई सघनि था पिया एतिरो पंहिंजो पघार था खणनि वेठा हिकिड़ी गाॾी हिकिड़े तो बिलावल तो 100 गाॾियूं चीफ मिनिस्टर में 100 गाॾी पेट्रोल काढण था अचनि पिया सो असां अपील था कयूं था घटि में घटि तव्हां फेडरल कमी फलाही इदारनि खे उन्हनि खे तव्हां हलो कयो ऐं थोरी तौर ते कानून में अमेंडमेंट कयो जी शकील साहब जेका सूरत हाल शबीर साहब ॿुधाई आहे ज़ाहिर असां पहिरें ॾींहं खां इहा सूरत हाल सॼी सिंध में ॾिसूं पिया ऐं शायदि ई को अहिड़ो कचो घर हुजे जेको सॼी सिंध में हिन वक़्तु बचियो हुजे पहिरें ई इंतिज़ामी नाअहली त तव्हां अॻु में के उपाउ न वरिता ऐं बार बार इहो ॿुधायो वियो त मौसमियाती तब्दीलियुनि जे करे बरसाति वधीक थी सघे थी मौसमियात खाते हिन साल इहो ॿुधायो आहे त बरसाति वधीक थींदी 2 जुलाई ते मुराद अली शाह जो इहो लेटर रिकॉर्ड ते आहे रेन एमरजेंसी लाइ पंहिंजा वज़ीर मुशीर फोकल पर्सन करे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुक़ररु कयईं उन वक़्तु तव्हां के क़दम न खयां ऐं तव्हां जे जेके कुदरती लंघ हुआ उते तव्हां केटियूं ठाराए छॾियूं
उन बाद जॾहिं हेॾी बरसाति थी त सॼे सिंध जा सैयद मुराद अली शाह जॾहिं दौरा कया त किथे बि का शइ ॾेई न आयो। असांखे इहो ॿुधायो वियो काल्ह जेका असां सूरत हाल ॾिठीसीं त अपील आहे त सॼी दुनिया हाणे असांजी मदद करे। वरी जेका शबीर साहब ज़िक्र करे पियो त हाणे बि हिन सूरत हाल में बि पंहिंजा ॻोठ पंहिंजूं ज़मीनूं बचाइण जे लाइ शहरनि खे ॿोड़ियो पियो वञे ऐं जेके माण्हू बेपहुच आहिनि उन्हनि खे ॿोड़ण जो सिलसिलो हिन वक़्तु बि सिंध में जारी आहे। आख़िर थिए छा पियो ऐं मजमूई तौर ते अवां सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? शबीर साहब जेका अफ़सोसनाक छिरकाईंदड़ सूरत हाल ॿुधाई बिल्कुलु ईअं ई आहे। 2010 ऐं 11 जी जेका ॿूॾ हुई उहो हिकिड़ो पैगाम हुयो ऐं उनखां पोइ सिंध हुकूमत खे लॉन्ग टर्म प्लानिंग करणी हुई, जेका लॉन्ग टर्म प्लानिंग करण बदिरां अञा वधीक जेके कुदरती वहकरा हुया, नदियूं नाला, उन्हनि ते कब्ज़ा कया विया, हथरादू नमूने सां घारा हणी करे जेके मुखालिफ़ हुया उन्हनि खे उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया विया, केटियूं ठाहियूं वयूं। ऐं उनखां बाद में अॼु जॾहिं ही बरसाति थी आहे, ही तारीख़ जी सभ खां वॾी में वॾी बरसाति आहे ऐं उन जे नतीजे में जेका तबाही थी आहे उन तबाही खां पोइ असां ॾिसूं था त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, काबीना जा मेंबर, हू अक्सरियत चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि मुख़्तलिफ़ तबक़नि मां उहे ग़ाइबु आहिनि। ऐं हाणे जॾहिं उन्हनि जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे ॿुॾी रहियूं आहिनि त उहे हथरादू खंड घारा हणाए करे पंहिंजे शहरनि खे पंहिंजी ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे ॿोड़े रहिया आहिनि। ऐं फोटो सेशन खां अॻिते का बि ॻाल्हि वधी न सघी आहे। मां सम्झां थो त इन सॼी जेका ही ज़ुल्म आहे ऐं नाइंसाफ़ी थी आहे, अज़ियतनाक जेका ही सूरत हाल आहे, उनजी ज़िम्मेवार सिधी सही पीपल्स पार्टी गवर्नमेंट, छाकाणि त पीपल्स पार्टी गवर्नमेंट गुज़िरियल 15 सालनि खां लाॻीतो हुक्मरानी जा मज़ा माणे रही आहे। उहे ई हिन जी ज़िम्मेवार आहिनि। तव्हां जेको आहे पहिरें टोड़ी बंदि खे कट हयो, सॼो जेको राइट बैंक आहे उहो तव्हां हथ सां वठी करे ॿोड़ियो। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे बरसाति में राइट हुजे या लेफ्ट, ॿई कप जेके आहिनि शहर जेके आहिनि उहे ॿुॾा आहिनि। मेहराबपुर जीअं शबीर ॻाल्हि कई त ख़ैरपुर जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि, फैज़गंज, केन शाह जी सूरत हाल आहे, ठरी मीरवा जी सूरत हाल आहे, शिकारपुर सॼो ॿुॾो पियो आहे, सखर ॿुॾो पियो आहे, ख़ुदि लाड़काणे जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। नवाब शाह जेको आसिफ ज़रदारी जो घरु आहे उहो उनजी सूरत हाल ख़राबु आहे। बदीन, ठटो, घोटकी, ॾहरकी, कंदकोट, ठुल, मीरपुर ख़ास, सांगड़, कहिड़नि शहरनि जा बदीन, कहिड़नि शहरनि जा नाला खणी कहिड़नि शहरनि जा नाला खणजनि। हिननि जी लॉन्ग टर्म प्लानिंग किथे बि नज़र कोन थी अचे। ऐं हींअर जेका सूरत हाल आहे उहो डिप्टी कमिश्नर जेके वेठा आहिनि, हेठि जॾहिं तव्हां ॾिसो था त डिप्टी कमिश्नर खां पोइ असिस्टेंट कमिश्नर, मुख़्तियारकार, तपेदार ताईं सभिनी जी कोशिशि आहे त इहे पैसा कीअं जेके मिलनि था पिया, रिलीज़ थियनि था पिया, उहे कीअं पंहिंजा ॿिभ भरिया वञनि। हुकूमत जेको चीफ मिनिस्टर कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कई, अॼु बि हुन पैगाम जारी कयो आहे त सभु जेके इंटरनेशनल डोनर इदारा आहिनि हुननि जी मदद कनि। भाई इंटरनेशनल जीअं शबीर साहब चयो त इंटरनेशनल जेके तंज़ीमूं आहिनि, चौधरी निसार जे दौर में तव्हां हुनखे बैन कयो, फौरी तौर ते तव्हां एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जारी करे सघो था। जेके कॾहिं एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर न आहे त तव्हांजी गॾियल हुकूमत आहे मथे, तव्हां हुन में तरमीम कयो, फौरी तौर ते फलाही इदारनि खे त खणी अचो। मक़ामी जेके फलाही इदारा आहिनि जंहिंमें छिपा आहे, ईदी आहे, सैलानी आहे, इंडस हॉस्पिटल आहे, अमुन फाउंडेशन आहे, उन्हनि खे अरबे रुपया सिंध जो चीफ मिनिस्टर ॾिए थो। कोरोना में उन्हनि खे अरबे रुपयनि जी जेका आहे ग्रांट ॾिनी वई। उन्हनि मां मक़ामी तंज़ीमुनि खां उन्हनि खे का पाबंदी कोन्हे, पर सिंध सां ऐं बलोचिस्तान सां हिननि जो जेको ईज़ाईंदड़ लातालकी वारो रवैयो आहे उहो इंतिहाई ख़तरनाक आहे। मां इहो पुछणु चाहियां थो, छा सिंध ऐं बलोचिस्तान हिन फेडरेशन जो हिसो न आहिनि? हीअ जेका उर्दू मीडिया जी जेका रविश आहे, जेके क़ौमी मीडिया सॾियो वञे थो, उन्हनि जी रविश पैगाम कहिड़ो ॾेई रही आहे? तव्हां हिन बलोचिस्तान जे अंदरि जेका तबाही थी आहे, सिंध जे अंदरि जेका तबाही थी आहे, उन तबाही खे तव्हां रिपोर्ट करण लाइ तयारु कोन्हे। ही इंतिहाई ख़तरनाक रविश आहे। ऐं ही ॿई जेके सूबा आहिनि उतां रिसोर्सिस ते सॼो वफ़ाक़ हले थो पियो, पंजाब हले थो पियो, केपी हले थो पियो, पूरो मुल्क हले थो पियो। त तव्हां जॾहिं हाणे माण्हू उहे जेके आहिनि अज़ाब में आहिनि, बदतरीन जेका हिन वक़्तु तबाही थी आहे, उनखां बाद में बार बार इहो चीफ मिनिस्टर खे चयो पियो वञे त फौरी तौर ते उन्हनि खे वधीक ज़िंदगियूं बचाइण जे लाइ कराची जे अंदरि जेको सिंध जी राजधानी वारो शहर आहे उते फौरी तौर ते
टेंट सिटी क़ाइमु कई वञे, पर सभिनी जी कोशिशि इहा आहे, सभिनी वॾेरनि जागीरदारनि जी कोशिशि आहे त हुननि जे तक जो वोट जेको आहे उहो उते महदूद रहे, उते ज़लील थींदो रहे, उते तबाह थींदो रहे, पर कंहिंजी बि इहा कोशिशि कोन्हे त उनखे गवर्नमेंट हुकूमती सतह ते खणी कराची जे अंदरि मुंतकिल कयो वञे। काफ़ी फैमिलीज़ जेको आहिनि उहो पाण मुराद उते पहुतियूं ज़ाहिर आहे, आहिनि। उन में पूरो बि जेको नेटवर्क आहे मवासिलात जो, का उहो न सहूलियत disrupt थी ॾिनी चुको थी आहे। वञे, न ई को उन जे लाइ क़दम खंया आहिनि। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं, जेका ही सूरत हाल असांजे साम्हूं आहे उन बाबति ते वक़्तु हिकु नंढे ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार ब्रेक खां अॻु जेका सूरत हाल शकील साहब साम्हूं रखी ऐं शबीर साहब जे सूरत हाल जो ज़िक्र कयो। शबीर साहब, अवां छा पिया सम्झो जेका हिन वक़्तु असां ॾिसूं पिया सूरत हाल, जॾहिं तेज़ बरसातुनि जी शुरूआति थी त वॾो वज़ीर कराची में उन वक़्तु मौजूदु हो, उन खां पोइ हू जॾहिं काल्ह इहो ॿुधाए रहियो त 23 ज़िला हू घुमी आयो आहे, ऐं जॾहिं असां रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन खाते PDMA जी वेबसाइटनि ते वञूं था त उते असांखे इहा शइ मिले थी त सिंध हुकूमत 1 करोड़ माण्हुनि जे लाइ, जिन जे लाइ मुराद अली शाह ॿुधायो त उहे मुतासिर थिया आहिनि, उन्हनि जे लाइ 45 देगुनि जो इंतज़ाम कयो आहे। 86,000 टेंट उहे कहिड़े तरीक़े सां कीअं डिप्टी कमिश्नरनि जे थ्रू ॿिए हंधि विया, ऐं उते अॼु शहदाद कोट जे डिप्टी कमिश्नर ख़िलाफ़ कार्रवाई बि कई वई आहे, उहो बि असांजे साम्हूं आहे। ऐं मुसलसिल ॼण इहो तासुर वाज़ तौर ते सिंध हुकूमत ॾे पई त हू तमाशो पिया ॾिसनि ऐं हू चाहिनि पिया त ईअं ई सूरत हाल रहे, हू शहरनि मां पाणी न कढाईंदा, ईअं ई माण्हू ॿोड़ाईंदा। ऐं जीअं मां ज़िक्र कयो ब्रेक खां अॻु त जीअं का वाज़ तौर ते पिक्चर ॾेई ऐं पोइ फंड कीअं हासिल करजनि, वरी पोइ पंहिंजा बिब भरजनि। छा मां सम्झो पिया त हिन वक़्तु बि सिंध हुकूमत इन जो ई इंतज़ारु करे पई त अञा वधीक नुक़सानु थिए ऐं उहा सूरत हाल असांखे ग्राउंड ते नज़र अचे पई? मूं अर्ज़ु कयो न, सिंध हुकूमत लखे माण्हू मारण जे चकर में, लखे माण्हू मरनि त पोइ हे ॿाहिरि इदारनि सां एड वठनि, हे इमदाद जे चकर में माण्हुनि कान्हे जी काई अंदरि कान्हे। 70 में जॾहिं आयो, 77 में पुराणे 70 में जॾहिं CM आयो त माण्हू हुनखे फिरी आया ॿाहिरि, या उन महिल जिते CM जी गाॾी बीगो बि थी, उते उन गाॾी जे दरवाज़नि खे मथे ॾेई पाणी बीठो हुयो, ऐं CM ख़ुदि अधु जेको आहे सो जॾहिं शीशो खोले अधु पाणी में बुॾल हुयो, त उते उहे माण्हू तरंदा उन वटि पहुता त उते बि जेका फटकारी थो करे पियो, पंहिंजे सेक्रेटरी खे हिन जा नाला लिख, ॿारनि तव्हां कई असांजा नाला बि लिखो, असांखे हींअर ॿुधाए त छा खणी आयो आहे, हींअर असांखे ॾे, जेको अथई पैसा अथई ॾोकड़ अथई असांखे हींअर ॾे, तूं हथे ख़ाली हिते छो आयो आहे, ड्रामा करणु छो आयो आहे, इहे ड्रामा छो थो करे, असांखे ॾे त कुझु को सीधो सामान वठूं, को चांवर वठूं, का दाल वठूं, को दवा वठूं, ऐं उतां पोइ गाॾी वठी भॼाई अथई, ऐं घणे घटि माण्हू जेके आहिनि से अची हुनजी गाॾी जे हेठो आया। हे हुकुमरान आहिनि, ईअं थींदा आहिनि हुकुमरान। जीअं ख़िलाल साहब जो लाड़काणे में त लाड़काणनि खे माण्हुनि खे चए पियो मां ॿाहिरि कयोसि मुल्क खां, ॿाहिरि दौरो मुल्तवी करे तव्हां वटि आयो आहे, त हुनखे छा खणी आयो आहे, असांखे कुझु ॾे न, असां बुख था मरूं पिया, असां वटि दाल चांवर कोन्हनि खे, असां वटि गैस कोन्हे को, असां वटि तलाऊं कोन्हनि खे, असांखे मच्छर जा कटक निकिता, मच्छर था खाइनि पिया, असांखे मच्छर था ॾियो, असां सीअ में था। हींअर हिते टेम्परेचर 20 ते पहुतो अथव, 20 ते शदीद सर्दी आहे, माण्हुनि खे हिकिड़ो सर्दी पई मारे, ॿियो मच्छरनि जा कटक निकिता आहिनि, उहे मच्छर अलॻि उनखे खाइणु शुरू कयो आहे, हैज़े जूं बीमारियूं उहे अलॻि जेके ते पैदा थियूं आहिनि, माण्हू ईअं मरंदा, तव्हां अंदाज़ो ई तव्हांखे कोन्हे, लाश ई कोन खणी सघंदा, जिते किथे लाश छटिया पिया हूंदा भई तव्हां घटि में घटि फिज़ाई स्प्रे त कयो, माण्हुनि खे मच्छरनि खां त बचायो। हे जेका वबाई बीमारी जेका पैदा थी हीअं जे एॾे सारे पाणी जे सूरत में, उनजे लाइ तव्हां कहिड़ा मेयर्स वरिता, हे रुगो मश्करी कंदा था वठनि पिया, हे रुगो तमाशो वेठा था कनि पिया। हिननि खे बाक़ाइदगी सां इहो आहे त हे बिज़नेस कंदा चाहिनि माण्हुनि जे लाशनि ते, त बैनुल अक़वामी इदारा ॿाहिरि जूं कुवतूं पोइ हेॾा लाश ॾिसी असांखे पैसा ॾिनो, उहे असां पाण में वेही विझराईंदासीं, पाण में वेही शेयर कंदासीं। माण्हुनि जी सूरत हाल खे ॾिसण जे लाइ तयार ई कोन्हनि खे, कुझु सम्झण जे लाइ तयार ई न आहिनि। हिननि मंझि इंसानियत ई ख़तम थी वई आहे।
माण्हुनि जे वॾे तइदाद में मरण जो इंतज़ार वेठा रखनि पिया। माण्हू बुख जे मरण सां गॾोगॾु इहे वबाई बीमारियुनि में तव्हां ॾिसो मलेरिया कहिड़ी थी अचे पई। मलेरिया जो एडवांस में टेबलेट्स त हिननि कोन पहुचायूं। जेके बि रूरल हेल्थ सेंटर आहिनि सभु उन्हनि में पाणी आहे, सभु उहे बदिली चुका आहिनि। हिन महिल ताईं मोबाइल क्लिनिक ताईं कान हिननि कढी आहे त घटि में घटि एम्बुलेंस तव्हां वटि आहिनि, उन्हनि में दवाऊं विझो, पोइ माण्हुनि ॾे मोकिलियो, उहे उन्हनि खे जेके आहिनि उहे दवाऊं ॾियनि, जेको कैंपूं क़ाइमु कयो। काई बि प्लानिंग कान्हे। एॾी मिसमैनेजमेंट, एॾी मिसप्लानिंग वारा माण्हू जीता हिन मुल्क ते हुकूमत असां त ऐं उहा जेका आहे मुंहिंजे ख़्याल में भयानक तरीन जेका आहे असां दुनिया में मिसाल पैदा थींदो आहे। जेका सिंध जी आहे, सूरत आहे, लोअर पंजाब जी आहे, बलूचिस्तान जी आहे, इंतिहाई तमामु ख़तरनाक आहे। हुनजो तव्हांखे अंदाज़ो ई कोन्हे। जी शकील साहब, जेका ज़िक्र करे पियो शबीर साहब, जंहिं सूरत हाल जी निशानदेही कई आहे ऐं ज़ाहिरा जिते असांखे ॿियूं शयूं नज़र अचनि थियूं, जेके पंहिंजा मासूम बचड़ा जिनजे अखियुनि अॻियां लुड़ी विया ऐं उहे पंहिंजा सिर बचाए रोडनि ते मौजूदु आहिनि, उहे बुखुनि में हिन वक़्तु ज़िंदगी घारनि पिया ऐं साॻे ई वक़्त में हिन वक़्तु खुराक जी किलत जूं शिकायतूं नज़र अचनि पियूं। इवन केतिरनि ई शहरनि में खाद खुराक नथी मिले ऐं उहे न मिलण जूं शिकायतूं अचनि पियूं ऐं जेको इंफ्रास्ट्रक्चर मुकमल असांखे तबाह नज़र अचे पियो, उन करे अचु वञु जे रस्तनि ते बि असांखे सूरत हाल ख़राबु नज़र अचे पई। मां छा पिया सम्झो त हिन वक़्त ताईं जेको तमाशो ॾिठो पियो वञे उनजो वॾो सबबु इहो ई आहे जंहिंजो ज़िक्र शबीर साहब कयो त अञा वधीक नुक़सानु थिए त जीअं ही इमदाद वठी सघनि। हिकु वॾो इंसानी अलमियो जेको आहे उहो जनम वठी चुको आहे। ही जेके हींअर फोटो सेशन हथे ख़ाली लाड़काणे ही विया, उते हिननि जो माण्हुनि घेराव कयो, मुख़्तलिफ़ इलाक़नि में विया। शबीर साहब सही चए थो, माण्हुनि उते एहतजाज कया ऐं उन खां बाद में हिननि छा कयो त सर्किट हाउस ताईं उते जेके आहिनि हिकिड़ी जाली कैंपूं ठाहे, इमदादी कैंपूं ठाहे करे बिलावल भुट्टो ज़रदारी खे उहे जाली इमदादी कैंपूं विज़िट करायूं वयूं। सर्किट हाउस में ब्रीफिंग वरिती वई। हिननि खे इहो अंदाज़ो थी वियो त लखे माण्हू जेके बरसाति ॿूॾ जे पाणी में फाथल आहिनि ऐं हाणे त सॼी सिंध जे अंदरि एहतजाज शुरू थी विया आहिनि। पीपल्स पार्टी खां इहो पुछाणो करणु खपे त छा बजट बुक जेकॾहिं खणी ॾिसजे त हर साल बल्दियात खाते खे केतिरा पैसा रिलीज़ थिया आहिनि, रेवेन्यू खाते खे केतिरा थिया आहिनि, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खे केतिरा थिया आहिनि, हेल्थ डिपार्टमेंट खे केतिरा थिया आहिनि, एजुकेशन डिपार्टमेंट खे केतिरा थिया आहिनि। उहे अरबे रुपया आख़िर काॾे हलिया विया? रेन एमरजेंसी जे अंदरि जेको तव्हां फंड रखियो उहो किथे यूटिलाइज़ थियो? पीडीए में सॼे हिन जेको तबाही थी आहे, डिज़ास्टर थियो आहे, उते नज़र नथी अचे। एनडीएमए जो को बि वजूद कोन्हे जंहिंखे हर साल अरबे रुपया पैसा रिलीज़ थियनि था। हींअर इहो चयो पियो वञे चीफ मिनिस्टर तरफ़ां त मौसम जी ख़राबी सबबु वज़ीर आज़म जेको आहे उहो दौरो नथो करे सघे। वज़ीर आज़म वफ़ाक़ी हुकूमत जो जेको रवैयो आहे उहो बि इंतिहाई शर्मनाक ऐं लातालकी वारो रवैयो आहे। हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो जेको आहे उहो आहे रेस्क्यू जो। माण्हुनि खे पहिरें रेस्क्यू कजे ऐं उन खां बाद में उन्हनि खे कैंपुनि जे अंदरि पहुचाइजे ऐं रिलीफ जो कमु शुरू कजे। हींअर बुख विघी जेका आहिनि, माण्हू ॿारड़ा मरण शुरू थिया आहिनि, वबाई बीमारियूं जेके आहिनि तेज़ी सां फैलिजी रहियूं आहिनि। गैस्ट्रो जेका आहे उनमें केतिरा ई ॿार जेके आहिनि उहे फौत थियण जा इतला आहिनि। हिन वक़्तु मथां थधि जीअं शबीर साहब चयो त 20 डिग्री सेंटीग्रेड आहे, इहो अञा हेठि ईंदो, थधि वधंदी। हिननि वटि न को टेंट आहे, न का रिथाबंदी आहे। हीउ सॼो वेही तमाशो ॾिसनि था पिया ऐं हीउ पंहिंजी ब्यूरोक्रेसी खे चवनि था पिया तव्हां रिपोर्टूं ठाहियो त जीअं पैसा जेके आहिनि उहे वफ़ाक़ी हुकूमत खां बि वठी सघिजनि, ॿाहिरि डोनर जेके इदारा आहिनि उन्हनि खां बि वठी सघिजनि। हीउ मां सम्झां थो त हुकूमत जी इंतिहाई नाअहली आहे। हिकु त उनजी नाअहली जे नतीजे में हीउ सॼो थियो आहे। जेकॾहिं 2010 ऐं 11 जी ॿोॾ खां पोइ इहे जेके कुदरती वहकिरा आहिनि इन्हनि तां कब्ज़ा ख़तमु कराए वञनि हा ऐं हाणे बि जॾहिं ॾिसजो तव्हां हीउ वॾो अलमियो जेको इंसानी अलमियो आहे जंहिंमें हिनमें वॾो नुक़सानु थींदो, उन खां बाद में हीउ का बि लॉन्ग टर्म प्लानिंग कोन कंदा। हीउ वेतन अञा वधीक कब्ज़ा कंदा ऐं उनजो कब्ज़नि जो नतीजो छा निकितो आहे? कब्ज़नि जो नतीजो इहो निकितो आहे त ख़ुदि पीपल्स पार्टी जे अंदरि वेठल इलेक्टेबल्स जेके आहिनि, MNAs आहिनि, MPAs आहिनि, उन्हनि जो पाण में जहिड़ो हलंदड़ आहे। दादू जे अंदरि जमाली फ्याज़ पुट पीर मज़हर वारनि जो पाण में जहिड़ो हलंदड़ आहे। अहिड़े नमूने सां वसाण ऐं
जेके काइम अली शाह वारा आहिनि, सैयद फैमिली आहे, उन्हनि जो पाण में जहिड़ो हलंदड़ आहे। हू चए थो त मां पंहिंजी ज़मीन बचायां, हुनजी कोशिशि आहे त हू पंहिंजी ज़मीन बचाए। ऐं हथरादू खंड हणी लखे माण्हू जेके आहिनि ही हिन वक़्तु ॿोड़े चुका आहिनि, पर हिननि खां को बि पुछाणो करण वारो कोन्हे। हिन वक़्तु माण्हू जेका आहिनि कसम पुरसी जी हालति में आहिनि। तबाही सॼी सिंध जे अंदरि थी विया। कहिड़ो मूंखे ॿुधायो कहिड़ो शहर जेको आहे उहो बचियो आहे जिते माण्हुनि खे रहायो वञे। फौरी तौर ते वरी बि मां इहो चवंदुसि त फौरी तौर ते सिंध हुकूमत खे ऐलान करणु खपे। कराची जे अंदरि नेशनल जेको सुपर हाईवे आहे उन सुपर हाईवे ते टेंट सिटी वॾे नमूने सां क़ाइमु कई वञे। समूरनि जेके हिते फिलाही इदारनि जेके गवर्नमेंट सपोर्ट कंदी रही आहे, इंडस हॉस्पिटल खे गवर्नमेंट अरबे रुपया ॾिना आहिनि, अमन फाउंडेशन खे उन्हनि एम्बुलेंस ॾिनियूं आहिनि। उहे एम्बुलेंस किथे आहिनि? तव्हांखे का हिकिड़ी एम्बुलेंस नज़र आई आहे? लोड़ंदड़ लाश आहिनि ऐं इंतिहाई जेका आहे सफ़ाकाना नमूने सां सिंध जे अंदरि जेके ही मंज़र आहिनि उहे नंढड़ा मासूम ॿार आहिनि। उन्हनि खे हिननि खे का कहल नथी अचे। इंसानियत थींदी आहे हिकिड़ी। तव्हांखे ही माण्हू लाॻीतो वोट ॾींदा अचनि था पिया। ही न रुॻो लाॻीतो ही 15 सालनि खां, इन खां अॻु में बि पीपल्स पार्टी खे माण्हू वोट ॾेई करे इक़्तिदारी मसनत ते पहुचाइनि था। तव्हां उनजो माण्हुनि खे सिलो इहो ॾियो था पिया। डिॼो उन ॾींहं खां जॾहिं माण्हू जेके आहिनि ग़ुलामी जी पंजोड़नि मां निकिरी ईंदा ऐं तव्हांजी नाकेलियुनि में नथ विझंदा, उन ॾींहं खां डिॼणु खपे। ही ख़ल्क़ खे जेको आज़ारियो वियो आहे, मां सम्झां थो उन मां हिननि खे गवर्नमेंट खे हिन वक़्तु बि फौरी तौर ते सभ खां पहिरियों हिन वक़्तु रेस्क्यू जी ज़रूरत आहे, रिलीफ जी ज़रूरत आहे, दवाउनि जी ज़रूरत आहे, खाद खुराक जी ज़रूरत आहे, पहुचाइण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी अवां जी। शकील सुमरो साहब, शबीर शर साहब जॉइन कयो अवां प्रोग्राम में। जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे सॼी सिंध में उहा इंतिहाई ख़राब आहे, इंतिहाई ख़तरनाक आहे। सिंध जा लखे माण्हू रोडनि ते आहिनि। सिंध जे लखे माण्हुनि खे हिन वक़्तु उहे मदद लाइ पुकारे रहिया आहिनि। सॼी सिंध में अॼु एहतिजाज थिया आहिनि। उहे ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ हिन वक़्तु पुकारनि पिया, पर जेका सूबाई हुकूमत आहे उहो तमाशो ॾिसे पई। जीअं शबीर साहब जेको नक्शो छिकियो उन में शबीर साहब वाज़ो तौर ते जीअं ॿुधायो त ही इंतज़ारु पिया कनि अञा वधीक नुक़सानु थिए त जीअं वधीक जेके दुनिया जा मुख़्तलिफ़ डोनर्स आहिनि उन्हनि खां पैसा वठी पंहिंजा न भरजंदड़ बिब भरे सघनि। सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। जिते हुकुमराननि जी वाज़ो तौर ते नाअहली नज़र अचे थी त उते ई जेके सिंध जा हज़ारे लखे सरहंदी वारा आहिनि, सिंध जा नौजवान आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिंध जा साञावंदा आहिनि, उन्हनि खे बि अॻिते अचिणो पवंदो। उन्हनि खे पंहिंजनि माण्हुनि जी सार लहणी पवंदी, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे शहर में, पंहिंजे ॻोठ में ऐं पंहिंजे शहर जे रोडनि ते, स्कूलनि में जेके मिसकीन मारूड़ा जिन जा घर ड्रही पट थिया आहिनि, जिन जा मासूम बचड़ा लुड़ी विया आहिनि, उन्हनि जी मदद करण जी ज़रूरत आहे। उन्हनि ताईं खाधो पहुचाइण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे कंहिं सुकल टुकड़े ते रहाइश ॾियण जी ज़रूरत आहे। उन्हनि जे लाइ जेके बीमार आहिनि सिंध में, जेके हज़ारे लखे डॉक्टर आहिनि, उन्हनि खे हिन वक़्तु अॻिते अचण जी ज़रूरत आहे त जीअं जेके हिन वक़्तु बीमार आहिनि, मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खंयो आहे त उन्हनि मासूम ॿारनि जो, उन्हनि मिसकीन मारूड़नि जो हू इलाज करे सघनि। इन में सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो ऐं ज़ाहिरा हुकूमत जो जीअं असां अॻु में ई ज़िक्र कयोसीं उनजो हिन वक़्तु ताईं को आसरो, को सहारो नज़र न पियो अचे। इन साईं प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी ॿियाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज बि ॾींदा इजाज़त।